मैग्नेट एतिरनि वॾनि आयरन पीसिस खे अट्रैक्ट करे हितां खां हुते पहुचाईंदो आहे। काश मां भी मैग्नेट हुजां हा। इहो नामुमकिन नाहे दोस्त। तुंहिंजी ही ख़्वाहिश मां पूरी करे सघां थो। मां तव्हांखे हिकु टेम्पररी यानी आर्ज़ी मैग्नेट में तब्दील करे सघां थो। उहो कीअं? अचो सभ खां पहिरियां तव्हां सिधा हिन टेबल ते सुम्हो। मां हिन मैग्नेट जे हिकु पोल यानी पासे खे हिकी तरफ़ तुंहिंजे मथां रब कयां थो। मां ईअं 20 खां 30 दफ़ा कंदुसि। हाणे उथे बीहो। ॾिसो हाणे सभई आयरन जूं शयूं तव्हांजी तरफ़ अट्रैक्ट थींदियूं। बचायो बचायो। उफ भाई तमाम खतरनाक आहे मैग्नेट थियण। मूंसां एतिरियूं शयूं चिंबड़ी रहियूं आहिनि। मूंखे न आहे थियणो मैग्नेट। थोड़ी देर में तुझे अंदर मौजूद मैग्नेटिज्म खत्म थी वेंदो दोस्त। पर परमानेंट मैग्नेट के भी डीमैग्नेटाइज करे सघिजे थो। ॾिसो होॾे हैमर यानी हथौड़ी जे ज़रिए मैग्नेट खे डीमैग्नेटाइज कयो पियो वञे। ऐं हिते हीट ॾेई मैग्नेट खे डीमैग्नेटाइज कयो पियो वञे। वाओ। एतिरो ई न, तोखे मैग्नेटाइज करण जो हिकु तरीक़ो ॿियो भी आहे, पर इन सां तोखे करंट ॾियणो पवे हा। ओह करंट, सुठो थियो। न सुठो थियो जो मूंखे करंट न ॾिनो। मुंहिंजा दोस्त मालूम कंदा त इलेक्ट्रिक करंट ॾेई कहिड़ी तरह आयरन नेल खे मैग्नेटाइज करे सघिजे थो। हा न? Find out how an iron nail can be magnetized through electric current.